सेठ साबू मूंखे सुञाणी थो या न? तोखे कीअं न सुञाणींदुसि, तूं बगो ई बगो। बगो पर रेस जो ख़ासि माण्हू। हा, रईस जा ख़ासि माण्हू आहियो। हर माण्हू रईस जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। गोले जो पतो कटिजी वियो आहे। हुन पंहिंजे पेर में पाण कुहाड़ो हयो आहे। हाणे हिन तरह जो सभु कुझु मां आहियां। मूंखां सवाइ कंहिंखे हिकु रुपयो बि न ॾिजो। रुपयो मतलब? भत्तो जेके सभु ठी याराई दुकान वारा असांखे ॾींदा आहिनि। बगा कुझु रहम कयो। असां 2 महीना थिया आहिनि टोट में विया आहियूं। मार्केट में मच्छी जो रेट सफ़ा किरी पियो आहे। ख़र्च भाड़ा टैक्स सभु वधी विया आहिनि। मूर बि कोन थो मिले। बंदि कर पंहिंजे ठीअ खे। छाजे लाइ तरह मज़दूर रखियो वेठो आहीं? बगा मूंखे कुझु बि कीन थो बचे। रुगो इन करे वेठो आहियां जीअं इन मज़दूरनि जी मज़दूरी बचे ऐं इहे बेरोज़गार न थियनि। ख़बर आहे मूंखे तोखे वॾो मज़दूरनि जो अहसासु आहे। 50,000 रुपया कढ न त हितां टपड़ा पंहिंजा खण। बगा इहो तो कुॼा थो चवे। असां ग़रीब मिसकीन माण्हू पंहिंजे ॻोठ पंहिंजे तड़ ते पिया आहियूं। मिड़े ई पे दरिया मां पेट पालियूं। हीउ दरिया आं जो न आहे। हीउ दरिया तड़ सभु रेस जा आहिनि, असांजा आहिनि। असांजी इजाज़त खां सवाइ हिते को बि आड़ी बि नथो मारे सघे। तूं 50,000 ॾींथो या न? बगा इन वक़्तु मूं वटि 50,000 कोन्हे। बाक़ी माल खपे ई खणी वञ। बाबू यादि रख जेको मूं तोखे चयो उन ॻाल्हि ते अमल थियणु खपे। अॼु ॾींहं खां पोइ तोखे आउं हिते न ॾिसां। बंदि कर पंहिंजो ठियो। असां ग़रीब माण्हुनि सां ई कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे। या ख़ुदा ही कहिड़ा माण्हू आहिनि जेको असांजे तड़नि ते असांजे दरियानि ते असांजे ककनि ते कब्ज़ा कंदा वञनि पिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।